आया हम सिंधी आया हम सिंधी आया हम सिंधी आया बोलिया बोली मिठी बोलिया बोली मिठी गीत सिंधी गाया हम सिंधी आया अबादा नाम जा जावा सिंध में होया अबादा नाम जा जावा सिंध में होया खड़ी बोली मिठी सारे जग में हलिया खड़ी बोली मिठी सारे जग में हलिया गलजे सिंधी जिते गलजे सिंधी जिते माता सिक सामिला हम सिंधी आया साध पगरे रे सा हम सिंधी आया हम सिंधी आया हम सिंधी आया हम सिंधी आया बोलिया बोली मिठी बोलिया बोली मिठी गीत सिंधी गाया हम सिंधी आया अबादा नाम जा जावा सिंध में होया अबादा नाम जा जावा सिंध में होया खड़ी बोली मिठी सारे जग में हलिया खड़ी बोली मिठी सारे जग में हलिया गलजे सिंधी जिते गलजे सिंधी जिते माता सिक सामिला हम सिंधी आया हम सिंधी आया हम सिंधी आया बोलिया बोली मिठी बोलिया बोली मिठी गीत सिंधी गाया हम सिंधी आया हम सिंधी आया हम सिंधी आया जय झूलेलाल मां अशोक छाबड़िया सिंधी शख्सियत में तव्हांजो ख़ैर मक़दम स्वागत तो कयां पियो। सिंधी शख्सियत में अॼु असांजा महिमान गायकी जा रोशन सितारा आहिनि श्री सतराम सडाना जी जेके साजो आवाज़ जा मालिक आहिनि और इन्हनि जा गीत गाना गज़ल ऐं भजन सभी तव्हां किथे न किथे कंहिं न कंहिं प्रोग्राम में ॿुधा हूंदा। उन्हनि जे लाइ मां बस एतिरो ई चवंदुसि साज की खुशबू साज के आवाज़ से आती है साज की खुशबू साज के आवाज़ से आती है इंसानी मिजाज की खुशबू उनके जज्बात से आती है। अॼु मां तव्हांखे संगीत जी अद्भुत शक्तियत श्री सडाना जी सां परिचय तो करायां। जय झूलेलाल भाई साहब। जय झूलेलाल। मां सभिनी खां पहले तव्हां खां इहो पुछणु चाहींदुमि कि तव्हां संगीत जी शिक्षा किथां वरिती? संगीत जी शिक्षा मैं बचपन में शौक़ हो। अच्छा। तो फादर चयो त काथे वञी सिख। जी जी। तो मां उस्ताद असांजा सुंदरदास उर्फ गुंदाराम। अच्छा। उते वियासीं। जी। ते महीनो ॿ महीने ट्राई कई त जी जी तव्हां बाजो सिखी सघो था। हाँ हाँ। हारमोनियम आवाज़ तव्हांजी सुरीली आहे। हाँ। बचपन में 12-13 साल जो हुउसि। अच्छा। त 6 महीने में 2-3 गीत वॼाइण लॻुसि पाणी। अच्छा। हा तंहिंखां पोइ उस्ताद जो वञा सिख। हाँ। त हुते 30 रुपया महीनो वठंदा। अच्छा 30 रुपया महीनो? महीनो हा। ये फीस लगंदी हा तव्हांजी? 1900 यानी कि सम्झो 71-72 जी ॻाल्हि। अच्छा। हा हाँ। 1971-72 में जी जी जीअं असां सिखण वियासीं 6 महीना 8 महीना फीस ॾिनी। पोइ उस्ताद चयो ईअं कयो तव्हां फीस न ॾींदा फीस ॾियो मूंखे। हाँ। मुंहिंजी दरबार वञो उते मूंखे यानी कि महीनो 700 मिलंदो। अच्छा। तव्हां सुबुह जो हाँ। 6 बजे 7 बजे उथी करे हाँ। अधु कलाक वञी भॼन ॻाइजो। हाँ। उते हाँ। फीस मूंखे मिलंदी। हाँ हाँ भाई साहब हिकिड़ी ॻाल्हि आहे मां तव्हांजा काफ़ी प्रोग्राम ॾिठा आहिनि है ना ऐं तव्हां कई दरबारुनि में ॻाईंदा हो। हिते भोपाल जी कहिड़ी कहिड़ी दरबार में ॻाईंदा हो थोरो ॿुधाईंदा? हिते साईं असां बाबा दरबार साईं समाणा राम दरबार। जी जी। गुरु जो दर आहे। हा।
ऐं तंहिंखां पोइ प्रोग्राम त हे तालिब धाम में भी तव्हां गाईंदा हो तालिब धाम रात जो अच्छा काएं बजे छंछर ॾींहुं तालिब धाम 10:30 बजे अच्छा काथे इहो ईदगाह ते आहे ईदगाह ते आहे अच्छा हाँ, अच्छा तालिब धाम ईदगाह भोपाल में हाँ भोपाल में ही आहे और तंहिंखां अच्छा। 10:30 खां 12 हिते प्रोग्राम बि हूंदो आहे अच्छा अच्छा हाँ सुनील माखीजा वग़ैरह ईंदा आहिनि सभु जी जी मेल मिलाए करे सभु गाईंदा आहियूं हुते मस्तु अच्छा अच्छा और ॿियो इंदौर में प्रोग्राम हाणे 25 तारीख़ 40 साल पूरो हो न हाँ 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 40 साल हाणे ही खत्म थियो आहे टेलीकास्ट लाइव प्रोग्राम हलियो मुंहिंजो जी 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 2-3 गीत गाया हाँ। हिंदीअ में बि शिव जा हाँ ऐं झूलेलाल जा गीत गाया झूलेलाल जा असां पुॼारी आहियूं हाँ 40 साहब जेको मेलो मल्हाईंदा आहिनि असांजा जी। ठाकुर बाबा मोहनदास जी, जी। बेंगलोर हो ईंदा आहिनि अच्छा। ॾाढो मस्तु अच्छा ऐं साईं अमेरिका खां माण्हू ईंदा आहिनि राजस्थान कहिड़े हंधि इहो? गुजरात कहिड़े हंधि इंदौर में अच्छा जय झूलेलाल दरबार हाँ, थान हाँ। साहब जुगल प्यारी थान साहब अच्छा एयर कंडीशन दरबार अच्छा ठहियल मस्तु तव्हां त इंडिया जे काफ़ी शहरनि में ॻायो आहे हाँ बिल्कुलु त कुझु मूंखे शहरनि जा नाला ॿुधायो जय कराची विया आहियूं कराची कई दफ़ा विया आहियूं अच्छा। हाँ इंडिया में पड़ोसी मुल्क में जी हाँ, और तो पाकिस्तान तो वया ही आहियूं हाँ, हाँ, हाँ। और तंहिंखां पोइ वरी छा आहे सखर में प्रोग्राम कंदकोट में जी, काफ़ी जी। प्रोग्राम ॾेई आहियूं वरी जी, मां जी। हाणे 2015 में बि वियुसि हाँ। 11 में बि वियुसि हाँ हाँ त हुते प्रोग्राम जेके ॾिना त ॾाढो पसंदि कयूं उहो पंहिंजी शाइरी बि कंदा आहियूं असां अच्छा सिंधी अच्छा कोई और काई तंहिंखां शाइरी ॿुधायो इहा तव्हांखे शाइरी असां हिकिड़ो गीत आहे फिल्मी धुन ते हाँ ॿुधायो शाइरी आहे। हाँ ॿुधायो जय जय चवाईंदा रहंदा झूलण जा वाह दीवाना अच्छा ॻाल्हि आहे ज्योतियूं जगाईंदा रहंदा तुंहिंजा दीवाना वाह ज्योतियूं जगाईंदा रहंदा झूलण जा दीवाना आहे मस्त मस्त झूलेलाल जबरदस्त आहे झूलेलाल करे सिंधियुनि खे माला माल आहे मस्त मस्त झूलेलाल इहो पंहिंजो सिखियल अच्छा तव्हांजो धुन ताड़े फिल्मी धुन हाँ फिल्मी धुन आहे लेकिन पूरो ॾाढो लिखियल आहे। ॾाढो बढ़िया ॻायो तव्हां हुनखे। तारियूं वॼाईंदा रहंदा झूलण जा दीवाना मेला लॻाईंदा रहंदा तुंहिंजा दीवाना मेला लॻाईंदा रहंदा तुंहिंजा दीवाना आहे मस्त मस्त झूलेलाल जबरदस्त आहे झूलेलाल जबरदस्त आहे झूलेलाल मुंहिंजा पल्ले वाला ॾाढो बढ़िया तव्हांजी त आवाज़ ई एॾी सुरीली आहे कि छा चइजे गुरु जी कृपा देन आहे उनजी हा हा पाण खे असां शख़्स ई हा 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 सीधा सम्झो हा ऐं असां सां गॾु इहे संगीत जी शख़्सियत सतराम सडाना जी आहिनि ऐं हिननि वाकई असांजा पारंपरिक गीत असांजी सिंधी भाषा खे बचाइण लाइ काफ़ी कमु कयो आहे हिननि जे लाइ मां हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि चवणु चाहींदुमि संगीत का सिलसिला चलता रहे यूं ही दिया एक रोशनी का हर दिल में जलता रहे यूं ही असांजे श्रोताउनि खे तव्हां कोई सिंधी गीत ॿुधाईंदा अच्छा सिंधी गीत जी हाणे हे त फिल्मी धुन ते आहे हा ठीकु आहे न हुजे न भली आहे त सिंधी गीत ई न हा, हा। हा शाइरी आई आहे तव्हांजी हा शाइरी शाइरी चवंदा हो कि गीत चवंदा हा हो इनखे शइ शाइरी आहे अच्छा आहे त सिंधी गीत हा हा है न हा तंहिंखां पोइ गीत राम श्याम असांजे बेरागढ़ रहंदा आहिनि उनजो ठहियलु आहे अच्छा ठीकु आहे न मुंहिंजा बि ठहियल निकिरा आहे असांखे ॻाए ॿुधाईंदा हा इहो हाणे के जेको असांजो ठहियलु आहे हा मुंहिंजो जेको ठहियलु आहे सूंहं वारा पुराणी धुन ते उहो ॿुधायो सूंहं वारा द्वार झूलण जा सूंहं वारा जिते रहम जी वर्खा वसंदी आहे बाज बचन ते रहंदी आहे सूंहं वारा इहा शाइरी पंहिंजी आहे ॾाढो बढ़िया इन खां पहले तव्हां जेको चओ पिया कि राम श्याम कंहिंजो ॻायल आहे अखियूं तुंहिंजी दरवेशी हा इहो ॿुधायो तव्हां तव्हां हूअं काफ़ी सिंधी हिंदी गीत भॼन गायन गज़ल बि गाई आहे तव्हां ऐं गुरबाणी में बि तव्हांजी मास्टरी आहे गुरबाणी में ऐं तव्हां कई गाननि जी धुनूं बि ठाहियूं बिल्कुलु त तव्हां असांखे इहा राम श्याम वारी जेका ॿुधायो पिया बैरागढ़ वारे अखियूं तुंहिंजूं दरवेशी जंहिं ॾे खणी निहारींदे
सच थी चवां लालण सचा मुअल भी जियारी दे अखियूं तुंहिंजूं दरवेशी जॾहिं खणी निहारी दे सच थी चवां झूलण सचा तूं त मुअल भी जियारी दे तुझे जाए लालण सचा मिट्टिया माथी पे मोती तुझे चाहे बाबल मिठा लूला लंगड़ा घुमाई दे सच थी चवां झूलण सचा ओ मुअल भी जियारी दे अखियूं तुंहिंजूं दरवेशी जॾहिं खणी निहारी दे ॾाढो मस्त सदानंद साहब तव्हां त बिल्कुलु आनंदित करे वेठो वाह 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 तव्हां खां मां हिकु निवेदन कंदुमि कि तव्हां गज़ल बि गाई आहे गज़ल भी गाई बिल्कुलु उहा हिंदी में हुजे या सिंधी में जंहिंमें बि हुजे असांखे ॿुधाईंदा उहा गज़ल हिंदी में गज़ल भी आहे हा त उहा असांखे ॿुधाईंदा हाँ उहे भी गज़लां भी आहिनि उनमें गाना भी आहिनि सदानंद साहब असांखे काई गज़ल ॿुधाईंदा तव्हां हिंदी गज़ल गाई गज़लां भी गायूं काफ़ी गायूं हा अब जेका थोड़ी याद आहे ॿुधायां हा 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 अब जिनके करीब होते हैं वो बड़े खुश नसीब होते हैं आप जिनके करीब होते हैं जब तबीयत किसी पे आती है जब तबीयत किसी पे आती है मौत के दिन करीब होते हैं आप जिनके करीब होते हैं और बी गजल मेडिसन साहब जी जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं मैं तो मरकर भी मेरी जान तुझे चाहूंगा जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं मैं तो मरकर भी तुझे प्यार किए जाऊंगा जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं जिंदगी में तो सभी ॾाढो शानदार तव्हांजी भाई साहब आवाज़ ॾाढी आवाज़ जा असां दीवाना आहियूं सब है सतराम दास जी तव्हां गुरुनि जी वाणी गुरबाणी ॾाढी सुठी गाईंदा आहियो गुरबाणी गाईंदा बिल्कुलु तव्हां असांखे थोरो गुरबाणीअ जो आनंद करायो गुरबाणी साईं जेके आहिनि मूंखे ॾाढो प्यार आहे गुरबाणी सां जी उनजे जेके कंपोज़िंग जी जी गज़ल माण्हू गाईंदा आहिनि गज़ल ॿुधाईमांव तव्हांखे उते खां पोइ इनजी कंपोज़िंग मुंहिंजी थियल आहे गुरबाणी जो अच्छा वेरी गुड जीअं गुरबाणी औखी घड़ी न देखण दे अच्छा अपना बिरद संभाले अच्छा यानी औखी घड़ी पंजाबी चवंदा आहिनि ॾुखियो वक़्तु बिल्कुलु न ॾिसण ॾे अपना बिरद यानी पंहिंजी लाइ असां तुंहिंजा असांखे ॻाए ॿुधाईंदा उहा जेकी मुंहिंजी पंहिंजी कंपोज़िंग थियल आहे ॿुधायांव तव्हांखे जी 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 कंपोज़िंग थियल जी ॿुधायो औखी घड़ी न देखण दे अपना बिरद संभाले औखी घड़ी न देखण दे अपना बिरद संभाले हाथ दे राखे अपने को हाथ
दास पित पाने, औखी घड़ी न देखण दे अपना बिरद समाने। प्रभु स्यो लाग रहो मेरा चित, लाग रहो मेरा चित। आद अंत फिर सदा सहाय, धन्य हमारा मीत, धन्य हमारा मीत, धन्य हमारा मीत। औखी घड़ी ना देखण गई अपना बिरद समाने। ॾाढो सुठो आनंदित करे वेठो त आनंदित करे वेठो। सतराम दास जी, असांखे कोई सिंधी समाज लाइ पारंपरिक गीत ॿुधायो। पारंपरिक गीत ॾाढो फेमस आहे, सभिनी ॿुधो आहे जेको। अच्छा, हा, अहिड़ो गीत ॿुधायो। अहिड़ो गीत आहे जी। हाणे त काफ़ी गीत आहिनि जेको ज्योतिन साहिब जो स्वागत कंदासीं, लाल साईं जा सब पंजड़ा चवंदासीं। दुल शहनाइयूं वजन, नारा लाल जा लगन, मुंहिंजूं ज्योतियूं थियूं अचन, साहिब जूं ज्योतियूं थियूं अचन, साहिब जूं ज्योतियूं थियूं अचन। सुहिणा रस्ता था सजन, मुंहिंजो ठरे पियो मन, ज्योतियूं साहिब जूं अचन। प्रेमी ख़ुशीअ में मगन, पया झूमन नचन, ज्योतियूं साहिब जूं अचन। ओ मण गोलन जा प्रेमी घुरायो, ओ मण गोलन जा प्रेमी घुरायो, भोपाल शहर जा रस्ता सजायो। कई बहारी गुलन मूंखे ॾाढा पिया वणन, ओए कई बहारी गुलन मूंखे ॾाढा पिया वणन, ज्योतियूं साहिब जूं अचन, सुहिणा रस्ता था सजन, मुंहिंजो ठरे पियो मन, ज्योतियूं साहिब जूं अचन। ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। आख़िर में मां तव्हां खां हिकिड़ो इहो पुछणु चाहींदुमि कि असांजी जेका युवा टही आहे उहा संगीत जे पासे ॾांहुं कीअं वञे, उनजे लाइ असांखे तव्हां कुझु चओ ॿुधायो। संगीत जे पासे ॾे ईअं वञे जी, सिंधी गीत ॿुधे जी, और सिंधी ॻाल्हाइण जी कोशिशि करे जी, कि जेके सिंधी यानी कि सेखारींदा आहिनि संगीत वग़ैरह। न, अगर कोई सिखण चाहे त तव्हां उनखे बि मार्गदर्शन ॾींदा आहियो। बिल्कुलु असां सिखाए सघूं था पिया। जी, जी, पर साम्हूं वारे इंट्रस्ट हुजे, जी, जी, सिखाए सघूं था। अच्छा, अच्छा, असां सम्झो अहिड़ी ॻाल्हि न आहे जो असांने काफ़ी ॼणनि खे सिखायो आहे। अच्छा, अच्छा, दोस्तनि यारनि खे। हा, काफ़ी सुठो। हा, असांजा छा बेंगलोर में साईं जन आहिनि जेके, उहे बि ईअं चाहींदा आहिनि। अच्छा, ठाकुर बाबा मोहनदास जुगल प्यारी थान आहे इंदौर में। अच्छा, ॾाढो प्यारो थान आहे साईं। अच्छा, ॾाढो 40 साल जा प्रोग्राम ॾाढा मस्तु लॻंदा आहिनि। अच्छा, फॉरेन खां ॾाढा माण्हू ईंदा आहिनि, अमेरिका काफ़ी माण्हू ईंदा आहिनि, गुजरात पूरे यानी कि हिंदुस्तान में पूरा अची वेंदा आहिनि, सभु ईंदा आहिनि पूरा। ॾाढो आनंद ईंदो आहे, यानी कि 1000-2000 पब्लिक हर मेले ते ईंदी आहे। चङो साईं सडाना साहब, सतराम दास जी, ॾाढो ॾाढो शुक्रिया तव्हांजो। जय झूलेलाल। तव्हां सां मिली करे ॾाढी ख़ुशी थी। तव्हांखे तव्हांजा असां गीत ॿुधासीं, ॾाढा सुठा लॻा असांखे। वाह सही वाह। तव्हांखे सिंधी शख्सियत कार्यक्रम कीअं लॻो असांखे ज़रूरु ॿुधाईंदा। मुंहिंजो मोबाइल नंबर अथव 9229430047। अगरि तव्हांखे असांजो हे प्रोग्राम सुठो लॻो हुजे त ज़रूरु शेयर कंदा पंहिंजे सिंधी समाज लाइ, त असांजे सिंधी समाज खे इहे ॼाण पए कि असांजा संगीत ॻाइण वारा बि इलाही माण्हू भोपाल में आहिनि। जय झूलेलाल।